तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवानी। के बि फीडर कराची वाह जो गुज़िरियल 20 डिसंबर खां कमु हलंदड़ सबबि झिरक टंडो हाफ़िज़ छा सोफ शोरो ऐं ओंगर जा रहवासी तोड़े मालवत माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान। उन सिलसिले में ऐवान साफ़ ठट जे मेंबर हैदर अली भट्टी, प्रेस क्लब झिरक जे सदर लखानो झिरकाई, जनरल सेक्रेटरी गुल हसन बहराणी, आशिक अली हिंगोरो, वहीद सोलंगी, अली हसन खोसो, इम्तियाज चूरो ऐं ॿियनि के बि फीडर कराची वाह जो विज़िट करे ठेकेदार रशीद चन्ना सां मुलाक़ात करे हलंदड़ कम जा तफ़सील वरिता, जंहिंमें ठेकेदार रशीद चन्ना ॿुधाईंदे चयो त के बि फीडर कराची वाह जो कमु तेज़ीअ सां हली रहियो आहे, पर कुझु देरि जे वजह सां पाणी मुसलसल बीठो रहे थो ऐं कराची वाह में पहिरें जे भेट में हिन वक़्तु चौड़ाई वधीक थींदी, जंहिंसां वधीक पाणी रहंदो। इंशाअल्लाह 25 जनवरी ताईं पाणी खुली वेंदो। बक़ाया रहियल कम बि ॿिए मरहले में थींदो, जंहिंखां पोइ पाणीअ जो बहिरान ख़तमु थी वेंदो।